solar eclipse and lunar eclipse। सिज ग्रहण ऐं चंड ग्रहण कीअं थिए थी? सिज ऐं चंड ग्रहण बाबति असीं अक्सर अजीबो ग़रीब, गैर साइंसी ऐं गैर फितरी क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधंदा रहंदा आहियूं, जिन जो हक़ीक़त सां को बि वास्तो न आहे। हिन वीडियो ज़रिए असीं सिज ग्रहण ऐं चंड ग्रहण बाबति निज साइंसी बुनियादनि ते मुश्तमिल हक़ीक़तूं बयान करियूं था, जिन खे ॿुधण ऐं सम्झण खां पोइ यकीनन अव्हां जे ज़हन मां अॻु वारा सभु वहम गुमान ऐं ख़ौफ़ ख़दशा ख़तम थी वेंदा। धरती असां सभिनी इंसाननि जो गॾियल घर आहे ऐं चंड ज़मीन जो फितरी सयारो आहे, जेको ज़मीन जे गिर्द चक्कर लॻाईंदो रहंदो आहे। चंड ऐं धरतीअ लाइ सिज ई तवानाईअ ऐं रोशनीअ जो अहम तरीन ज़रियो आहे। ज़मीन ऐं चंड वरी गॾिजी सिज जे चौधारी चक्कर लॻाईंदा आहिनि। चंड ज़मीन जे चौधारी फिरंदे कॾहिं कॾहिं सिज ऐं धरतीअ जे विच में अची वेंदो आहे, जंहिंखे असीं ग्रहण चवंदा आहियूं। सिज ग्रहण ऐं चंड ग्रहण कीअं ऐं छो थियनि था, अचो त उनखे आसान सिंधीअ में सम्झण जी कोशिश करियूं था। सिज ग्रहण कीअं थींदी आहे? कंहिं नए चंड वारे ॾींहं ते सिज, चंड ऐं धरती हिक सिधी लाइन ते अची वेंदा आहिनि, जंहिं सबबि चंड जो पाछो धरतीअ मथां पवंदो आहे, जंहिंखे असीं सिज ग्रहण चवंदा आहियूं। चंड जे तेज़ ऐं घाटे पाछे वारे हिसे खे अंब्रा ऐं छिडरे पाछे वारे हिसे खे पेम्ब्रा चयो वेंदो आहे। सिज ग्रहण ॾिसण लाइ ख़ासि क़िस्म जे चश्मे जी ज़रूरत हूंदी आहे। बिना चश्मे जे सिज ॾांहुं निहारण नज़र खे सख़्त नुक़सान रसाइण जो सबबु बणिजी सघंदो आहे ऐं इहो नुक़सान आम हालतुनि में बि थींदो आहे। ज़रूरी न आहे त उहो नुक़सान सिज ग्रहण ॾिसण वक़्तु ई थिए। जॾहिं असीं ज़मीन तां छिडरे पाछे वारे हिसे तां बीही सिज ग्रहण ॾिसंदासीं त असांखे सिज चंड सां मुकमिल तौर ढकियल नज़र न ईंदो, जंहिंखे असीं पार्शल सोलर एक्लिप्स यानी जुज़वी सिज ग्रहण चवंदा आहियूं। पर जॾहिं असीं ज़मीन ते मौजूद चंड जे घाटे पाछे वारे हिसे तां बीही ॾिसंदासीं त असांखे सिज चंड सां बिल्कुलु मुकमिल तौर ते ढकियल नज़र ईंदो, जंहिंखे असां टोटल सोलर एक्लिप्स चवंदा आहियूं। इहो ई सबबु आहे जो असीं मुख़्तलिफ़ मुल्कनि में ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिज ग्रहण जा मुख़्तलिफ़ रूप ॾिसंदा आहियूं। चंड ग्रहण कीअं थींदी आहे? कंहिं मुकमिल चंड वारी राति सिज, धरती ऐं चंड बिल्कुलु सिधी लकीर ते अची वेंदा आहिनि। अहिड़ी रीति जो ज़मीन जो पाछो चंड ते पवंदो आहे त उन अमल खे असीं चंड ग्रहण चवंदा आहियूं। जॾहिं चंड ज़मीन जे पेम्ब्रा यानी छिडरे पाछे वारे हिसे मां गुज़रंदो आहे त उनखे पार्शल ल्यूनर एक्लिप्स यानी जुज़वी चंड ग्रहण चइबो आहे। जॾहिं चंड बिल्कुलु घाटे पाछे वारे हिसे तां गुज़रंदो आहे त उनखे टोटल ल्यूनर एक्लिप्स यानी मुकमिल चंड ग्रहण चइबो आहे। मुकमिल चंड ग्रहण दौरान चंड बिल्कुलु ॻाढ़ो नज़र ईंदो आहे, जेका ॻाढ़ाण असुल में सिज जी रोशनीअ सबबु ई नज़र ईंदी आहे। छा लाइ त सिज जी रोशनी अलॻि अलॻि रंगनि जी हूंदी आहे। उन्हीअ करे जॾहिं उहा तेज़ रोशनी ज़मीन मथां गुज़रंदी आहे त ज़मीन जे माहौल में मौजूद जुज़ा फ़क़ति ॻाढ़ी रोशनीअ खे गुज़रण ॾींदा आहिनि, जॾहिं त ॿियनि रंगनि वारी रोशनी माहौल में फैलिजी वेंदी आहे, जंहिं सबबु चंड तेज़ ॻाढ़ो नज़र ईंदो आहे ऐं उन्हीअ ॻाढ़े चंड खे असीं ब्लड मून बि चवंदा आहियूं। चंड ग्रहण कहिड़ियुनि हालतुनि में थिए थी? हर नए चंड वारे ॾींहुं या मुकमिल चंड वारी राति ते
कंहिं बि क़िस्म जी ग्रहण छो नथी थिए। छा लाइ त चंड जो दायरो या मदार धरतीअ जे मदार खां थोरो झुकियल आहे। इन सां ज़मीन, चंड ऐं सिज जे सिधीअ लकीर में अचण जा इम्कान घटि हूंदा आहिनि, जंहिं सबबि नए चंड वारे ॾींहं ते चंड जो पाछो धरतीअ ते नाहे पवंदो। साॻी रीति मुकमिल चंड वारी राति ते धरतीअ जो पाछो चंड ते नाहे पवंदो। उन्हीअ करे हर नए चंड वारे ॾींहं या मुकमिल चंड वारी राति ते ग्रहण नाहे थींदी। असां वटि सिज ऐं चंड ग्रहण जे हवाले सां केतिरियूं अजीब ऐं फरसूदा क़िस्म जूं रवायतूं मशहूर आहिनि, जिन जो हक़ीक़त सां को बि तालुक़ न आहे। असांखे साइंसी हक़ीक़ी आगाही ॾिए थी, जिन ॻाल्हियुनि खे अक़ुल बि तस्लीम करे थो, ऐं उहे ॻाल्हियूं कंहिं बि अक़ीदे जे आधार न पर मुशाहिदनि ऐं तजुर्बनि जी रोशनीअ में साबित कयूं वञनि थियूं। उन्हीअ करे सिज ऐं चंड ग्रहण बाबति घटि इल्म रखंदड़ माण्हुनि पारां मशहूर कयल ॻाल्हियुनि ते हरगिज़ ध्यानु न ॾियणु घुर्जे। छा लाइ त ही फितरत जो लकाउ आहे, जंहिं लाइ साइंसी दलील मौजूद आहिनि। अचो त साइंसी रोशनीअ ज़रिए माण्हुनि जे ज़हननि में भरियल जहालत जी ऊंदहि जो ख़ात्मो करियूं। छा लाइ त साइंसी हक़ीक़तुनि ताईं रसाइण ऐं हक़ीक़ी ॼाण हासिल करण जो वाहिद ज़रियो आहे। हिन क़िस्म जे साइंसी वीडियोस खे ॾिसण लाइ अव्हां असांजो यूट्यूब चैनल साहत टीवी सब्सक्राइब करियो ऐं हिन क़िस्म जे वीडियोस खे नौजवान शागिर्दनि सां ज़रूरु शेयर करियो।